नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। न वक्त खेपरो मां खबर ॾींदा खेपरो में यूरिया बाण जे ब्लेक ते विकिरे ऐं हथरादो कोर्ट खिलाफ मीप्रो कास ऐं खेपरो रोड ते आबाद घरनि जो लॻल धरणो मुख्तियार कार खेपरो सनाउल्ला आबड़ो ऐं SHO खेपरो मोहम्मद असलम बिलो ॿीहर पहुची आबाद घरनि सां ॻाल्हियूं करे रोकियल भाण जो ॿोरियूं धरणो हणंदड़ आबाद घरनि खे ॾियण जी ख़ातिरी कराए लिस्ट ठाराए बंदि कयल रोड खोलराए धरणो ख़त्म करे छॾियो आहे, जॾहिं त सुभाणे 11 बजे मज़कूरा आबाद घरनि खे सरकारी अघ ते भाण ॾियण जी ख़ातिरी ते धरणो ख़त्म करे छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।